चाकर खान मां तव्हांजो महज़ब करानो समझी हिते आई हुयसि। मूंखे ख़बर नहीं त तव्हांजी सोच एतिरी किरियल आहे। बाबा साईं तव्हांजे पीउ डूंगर खान जी वॾी तारीफ़ कंदो हुयो, पर मां सम्झां थी त तव्हां पंहिंजे पीउ जी तरबियत हेठि रहिया ई न आहियो। मां जी शफ़क़त खां जमंदे ई महरूम आहियो, तॾहिं तव्हांजा हिकु औरत मुतालिक़ अहिड़ा ग़लीज़ ख़्यालात आहिनि। काॾे पिया वञो साईं? हा, मां हिते ई आहियां, ॿाहिरि नथो वञा। कोमल चाकर खान खे फासाइण लाइ आई आहे ऐं हिन जी बि हुनजे मथां दिलि अची वई आहे, तॾहिं त हुनजे अॻियां पोयां फिरंदो थो वते। मां सम्झो त तव्हां आराम ई हूंदव, पर तव्हां त हिते वेठा आहियो। शायदि मूं जीअं तव्हांखे बि निंड नथी अचे। मां सम्झां थी त निंड तोखे नथी अचे, तॾहिं वती तो फिरंदो। कॾहिं कॾहिं मुंहिंजी बि निंड फिटी वेंदी आहे। मां बची तन्हाई में हिते वेहंदो आहियां। मुंहिंजी बि इहा ई आदत आहे। तव्हां ॿिन्हिनि जूं घणियूं आदतूं पाण में मिलनि थियूं। जेकॾहिं तव्हां शादी कंदव न त तमामु ज़िंदगी ख़ुशि गुज़ारींदव। सोणी तो छा पई चई? सच त चवे थी। जेकॾहिं तव्हांजा ख़्याल बि मूंसां मिलनि था त पोइ छो न असां निकाह करे छॾियो। वापसि वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तो छा सम्झियो आहे मां पंहिंजे माउ पीउ सां धोखो करे हिते तोसां निकाह विझी वेही रहंदसि? ऐं जेकॾहिं मां तव्हांजे माउ पीउ खे राज़ी करे वठां त पोइ तव्हांजो छा ख़्यालु आहे? चाकर खान ही दुनिया ख़्यालनि ते नाहे हलंदी। कुझु हक़ीक़त पसंदि थियण जी कोशिशि कयो। ऐं हक़ीक़त इहा आहे त जेका तव्हां बाबा साईं सां दुश्मनी कई आहे न, उहो तव्हांजी मौत ते वञी ख़तमु थींदी। मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि त हिन दुश्मनी खे हिते ई ख़तमु कजे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।